मौजूद आहियूं ॻोठ हाकिम खान चांडियो में, जिते प्यार जे परणे था चांडिया बिरादरी जे मुसलह माण्हुनि ॻोठ ते हमिलो करे ॻोठ जी मुकमल ॻोठ खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। छोकिरे जा उनजे वालिद, उनजे ॾाॾे, उनजे चाचे जे घरनि खे मुकमल तौरु साड़े तबाह करे छॾियो आहे। उते जेको पियल क़ीमती सामान आहे उहो बि साड़े रख करे छॾियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं था वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, मुंहिंजो नालो गुल खान आहे। साईं, मसइलो इहो ई आहे त मुंहिंजे छोकिरे को प्यार परणो कयो आहे। असां अॻु में बि छोकिरे जी लातालुकी करे चुका आहियूं। असांजी अॼु बि बेज़ारी आहे, सुभाणे बेज़ारी आहे। उनजे बावजूद बि उन हथियारबंद 100 खां वधीक का वज़ीर चांडियो आहे ऐं छोकिरी जो पीउ आहे मौलाबाई खे चांडियो आहे, अब्दुल सत्तार चांडियो आहे ऐं सरवर चांडियो आहे, खान चांडियो आहे, हुसैन बख्श खे चांडियो आहे, 100 खां वधीक हाशिम चांडियो आहे, साईं दिलदार चांडियो आहे, सूमर खान चांडियो आहे, आली अहमद खान चांडियो, नूरदीन चांडियो। साईं का करे असांजो ॿीहर घर जेको अलाह ताला हुयो सॼो साड़े रख करे विया आहिनि। सोन हुयो, ज़ेवर हुयो घर में, उहो का शइ न छॾे आहिनि जेको हिन टाइम असां तव्हां साम्हूं मीडिया जे बीठा आहियूं, तव्हां ॾिसो था कुझु बि न बचियो आहे असांजो। असांजे SSP सखर खे ऐं SHO मुबारकपुर खे इतला आहे, इतला जे बावजूद बि असांजो इहो सारो नुक़सानु थियो आहे। उन्हनि खे ऐं हथियारबंदनि खे हितां पुलिस वठी तहफ़ुज़ ॾेई ठिकरा टोटर पाए मोटी आई आहे। असांजो मुताबिलो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनी वञे। मसइलो इहो आहे त शरीफ़ चांडियो प्यार जो परणो कोरट कयो वञे, उन खां बावजूद असां उनखे लातालुक ॾेई छॾी। उनखां पोइ मुबारकपुर राति तां राब्तो बि थी सघियो, असां उनखे सॼी हक़ीक़त बि कईसीं SHO साहिब खे त असां ते हमिलो थींदो, तव्हांखे इतला हुजे। उनखां बि बावजूद उनखे को बि कोन आयो। उनखां पोइ 100 खां माण्हू वधीक असांजे हथियारबंदनि ते असांजे घर बि साड़िया आहिनि, जेको क़ीमती सामान उहो बि साड़िया आहिनि। असां उनखे SHO खे असां इहो बि चइबा रहा त हमिलो थींदो। हिन टाइम ते हिकु सिपाही बि साईं न पुॻो आहे। उहो उन्हनि खे वरी असांखे उते आया, उन्हनि खे वरी हमिलो करे उन्हनि खे मुबारकपुर किरास कराए, दावता खाराए, चांहियूं पीआए, उन्हनि खे ताईं मुबारकपुर किरास करे आया। असांजो इहो आहे त ताईं IG सिंध खां मुतालबो इहो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। पर मसइलो इहो आहे त हफ़्तो अॻु में पहिरियां पसंदि जो परणो कंदड़ मोहम्मद शरीफ़ चांडियो उन कोर्ट में वञी निकाह कयो आहे। असां मालिकनि खे इतला करे चुकिया आहियूं ऐं भाॼी डुक में लॻा पिया हूंदा ऐं मालिक असांखे घर विहण नथा ॾियनि पिया। फसल आहे, जो कुझु आहे असांजो रोकियो वियो आहे ऐं उन खां अॻु में हिकु चकर अॻु में बि बाहि ॾेई बीठा आहिनि। वरी अॼु हथियारबंदनि 100 खां वधीक माण्हू अची करे असांजे घरनि खे बाहियूं ॾियूं, उन्हनि क़ीमती सामान साड़ियो वियो आहे। असां राति पहिरियां SHO खे मुतालबो कयो त असां ते हमिलो थियण वारो आहे ऐं तव्हां अची करे पैकेट हणी वञे। उनजे करे बावजूद SHO न आयो आहे। SHO उनखां बाद में आयो आहे, जेको उन्हनि जी ख़ातिरी कई आहे। उन्हनि खां हितां वठी करे मुबारकपुर शहर में चांहियूं वग़ैरह पीआरे ठिकराडो किरास करे बाद में मोटी आहे। सिर्फ़ु असांजो मुतालबो इहो आहे त असां हक़ कयो वञे। मुतासिर ॻोठणनि IG सिंध, DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई त जल्द खां जल्द हिन मामले जो फौरी तौरु नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़ ठिकराडो।